नाज़रीन, टाइम न्यूज़ के फ्लड सेंटर में अवां खे भली का चऊं था ऐं अवां खे ॿुधायूं दादू वेझो भान सैराबाद जे सिम नाले खे लॻल घारे जे पानी 18 किलोमीटर फ़ासिले ते जोही भान लिंक रोड ते मोरी खे टोड़े छॾियो, जंहिं सबबि टिनि यूसीज़ यार मोहम्मद कलहोड़ो, ख़ुदाबाद ऐं पीर शाहनवाज़ जा ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। अहिड़ी सूरत हाल ॾिसंदे दादू शहर खे बचाइण लाइ शहरनि पंहिंजी मदद पाण तहत ई बाईपास वटि रिंग बंद जो कमु शुरू करे छॾियो आहे। भान सैदाबाद ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बि ॿोॾ वारी सूरत हाल बरक़रार आहे। सिम नाले ऐं MNV ड्रेन खे 0 पॉइंट वटां लॻल घारे खां पोइ पाणी शहर भर सां बाईपास ते रिंग बंद सां टकराइजी वियो। मंछर ढंढ जे पाणी भान सैदाबाद शहर जे गेड स्टेशन खे ॿोड़े छॾियो। गेड स्टेशन में 5 फुट ताईं पाणी बीहजी वञण सबबि 8 फीडर्स बंदि थी विया। शहर खे बिजली जी फ़राहमी मुअत्तल आहे। पाक फौज टेक्निकल टीम तरफ़ां गेड स्टेशन में रखियल मशीनरी तोड़े ॿियो सामान महफ़ूज़ करण जो कमु जारी आहे। शहरी रिंग बंद के मज़बूत करण जे कम में रुधल आहिनि। मंछर जो पाणी सेवण भर सां इंडस हाईवे ते क़ाइमु थियल ख़ैमा बस्ती में काहे पियो। सेवण तालके जे ॿुॾी वियल 10 यूसीज़ मां मुतासिरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण जारी आहे। इंतिज़ामिया पारां अलर्ट जारी करण खां पोइ 70 सैकड़ो भान शहर जी आबादी महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल थी वई आहे, तॾहिं त हिन वक़्त बि 50,000 आबादी अञा बि फाथल आहे ऐं बेयारो मददगार बणियल आहे। जैकबाबाद ज़िले जे ठुल ऐं गड़ी खैरो तालकनि में बरसात मुतासिर इलाक़नि में अञा बि 2 खां 3 फुट पाणी बीठल आहे, पर इंतिज़ामिया मुतासिरनि खां स्कूल ख़ाली कराईंदे खेनि बाईपास ते कुझु रिलीफ कैंप्स में तरसाए छॾियो आहे, जिते खाद खुराक जी फ़राहमी बि बंदि कई वई आहे। कोटडेजी में बरसात खां पोइ जाबलू पट्टी तां पहुतल पाणी खे निकाल करण लाइ इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत मीरवा केनाल के मुख़्तलिफ़ हंधनि तां कट ॾेई छोड़ करे रहिया आहिनि। सदन चवणु आहे त इंतिज़ामिया नाले का शइ नज़र नथी अचे, तंहिं करे हू पाण खे बचाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, जेको वधीक कट हयो वियो आहे ऐं दादू वेझो भान सैदाबाद जे सिम नाले खे लॻल घारे जे पाणी 18 किलोमीटर फ़ासिले ते जोही भान लिंक रोड ते मोरी खे टोड़े छॾियो आहे, जंहिं सबबि 3 यूसीज़ जेके 3 यूसीज़ आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था। दादू मां फ़तह शेख असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे। जी फ़तह शेख, कहिड़ा तफ़सील आहिनि, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी ताहिरा, भान सईदाबाद जे भरिसां जेको सिम नाले खे जेको घारो पियो हुयो, जेको हिन वक़्तु 300 फुट खां वधी वियो आहे, उन घारे जो पाणी जेको आहे भान सईदाबाद जे भरिसां ई जेको आहे बाईपास सां टकरायल आहे। उन खां पोइ उहो पाणी जेको आहे दादू जोही भान रोड वटि टकराइजी वियो, जिते दादू इंतिज़ामिया ऐं दादू जे चूंडियल नुमाइंदनि पारां दादूअ खां 18 किलोमीटर पीर शाख भरिसां भान सईदाबाद ऐं जोही लिंक रोड ते दादूअ खे बचाइण लाइ जेको रिंग बंद ॿधो वियो हो, उहो जेको आहे उनखे घारो पइजी वियो आहे, जंहिं सबबि पाणीअ जो जेको वॾो वकिरो आहे उहो दादू तालके जे 3 यूसीज़ पीर शाहनवाज़, यूसी ख़ुदाबाद ऐं यूसी यार मोहम्मद कलहोड़ा जे 30 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको पाणीअ जो वॾो वकिरो उहो फका जे भरिसां जेको आहे पहुतो आहे, जेको फका दादूअ खां 12 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। जेको पाणी जेको आहे उहो तेज़ीअ सां अॻिते वधण जे करे दादू शहर जे बाईपास वटि जेको आहे बुरा शाख खां रिंग बंद ॿधो पियो वञे। चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया पारां जेको आहे उहो उन रिंग बंद ते तेज़ीअ सां कमु कयो पियो वञे, जॾहिं त दादूअ जा शहरी जेके आहिनि उहे पिणु पाचका खणी पहुता आहिनि ऐं पाचका भरे जेको रिंग बंद ॿधो पियो वञे उनखे पाचका ॾेई मज़बूत करण जी कोशिश में रुधल आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॼु मंछर अॼु जेको आहे टल्टी भरिसां ॻोठ सहता साम्हूं जेको आहे LS बंद खे 20 फुट जो कट ॾिनो वियो आहे, जंहिंमां ॿोॾ वारे इलाइक़े में बीठल जेको पाणी आहे उहो तेज़ीअ सां सिंधू दरिया में दाख़िल थी रहियो आहे। उहो कट जेको ॾिनो वियो आहे उहो 20 फुट जो कट ॾिनो वियो
आहे जॾहिं त हुन कट खे वधीक माना जेको आहे 200 फुट ताईं करण लाइ माण्हुनि जेको आहे एहतियात कयो त क्रेन जो जेको ड्राइवर हुयो उन्हनि माण्हुनि खे ॻोठाणनि खे चयो त क्रेन मां जेको आहे तेल ख़तम थी वियो आहे वधीक हू कट नथो ॾेई सघे ऐं संदसि क्रेन जेका आहे उहा बंदि थी वई आहे। उन मौक़े ते SUP अॻुवाण रोशन बुरो समेत मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जेको आहे टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाणीअ जी ॿोॾ वारो पाणी जेको आहे उनजी सतह जेका आहे सिंधु दरिया जे पाणीअ खां 3.5 फुट मथे आहे जंहिं सबबि ही ॿोॾ वारो पाणी हिन कट मां तेज़ीअ सां सिंधु दरिया में छोड़ थी रहियो आहे। ख़बर नाहे त इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत LS बंद खे अहिड़ा जेके कट आहिनि उहे छो नथी ॾिए जंहिं सबबि ही पाणी जेको आहे पाणीअ जो दबाव जेको आहे उहो आबादीअ वारनि इलाइक़नि में वधी रहियो आहे। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ माण्हुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो वाज़े कयो आहे त मंशूर खे जेके बाग़ यूसुफ खां माना हिकिड़ो कट ॾिनो वियो, ॿियो मंशूर खे RD 52 वटां कट ॾिनो वियो ऐं MNV ड्रेन खे जेको आहे घारो पियो उहो वकिरो जेको आहे उहो तक़रीबन 50,000 क्यूसिक जो वकिरो आहे जॾहिं त करमपुर वटि LS बंद खे ॾिनल कट मां 5 खां 6,000 क्यूसिक पाणी दरिया में छोड़ थी रहियो आहे ऐं हीअ जेको टियों कट ॾिनो वियो आहे ॻोठ सत्ता जे साम्हूं इन मां जेको पाणी सिंधु दरिया में छोड़ थी रहियो आहे उहो 2.5 खां 3,000 फुट छोड़ थी रहियो आहे। माना ॻोठाणनि थोरे SUP अॻुवाण जो इहो चवणु हुयो त जेकॾहिं 200 फुट जा 4 खां 5 कट LS बंद खे ॾिना वञनि त तेज़ीअ सां जेको आहे पाणी सिंधु दरिया में वकिरो इहो दाख़िल थी वेंदो ऐं इलाइक़ा जेके आहिनि उहे ॿोॾ जे पाणीअ जे दबाव खां बची पवंदा। पर इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत इन में संजीदा नज़र नथी अचे जंहिंजे करे इहे ख़ुदशात आहिनि त इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत हथ वठी जेकी आहे इलाइक़ा वधीक शहर जेकी आहे उहो ॿोड़ाइण जे चकर में आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके ॿुधाए पियो वञे त जेके करमपुर खां कट ॾिना विया आहिनि LS बंद खे उन्हनि मां 5,000 क्यूसिक पाणी जेको आहे उहो सिंधु दरिया में छोड़ कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु 20 फुट जो जेको ही ॻोठ सहायता खां अॼु कट ॾिनो वियो आहे उन मां 2.5 खां 2,000 खां 2,500 क्यूसिक पाणी जेको आहे उहो LS बंद में छोड़ थी रहियो आहे। ॿिए तरफ़ दादू थोरे भान सईदाबाद ते पाणी ॿोॾ जे पाणीअ जो वॾो दबाव आहे जंहिं सबबि इलाइक़े वासी जेके आहिनि उहे ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहिनि। जेको दादूअ जे 3 UCs में पाणी दाख़िल थियो आहे ऐं ॻोठ 30 खां वधीक ॻोठ ॿोड़िया आहिनि एॾी त ख़तरनाक सूरत हाल आहे जो माण्हुनि खे पंहिंजा बचा ॿार जेके आहिनि मासूम बचा ॿार महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ ट्रांसपोर्ट न पई मिले। माण्हू सॼो ॾींहुं जेको आहे पंहिंजे घरनि जे आॾो सामान रखी वेठल आहिनि पर खेनि कंहिं बि क़िस्म जी ट्रांसपोर्ट वग़ैरह न पई मिले जंहिं सबबि हज़ारनि जे तइदाद में जेकी ख़ानदान आहिनि उहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल नथा थी सघनि। उन्हनि खे रुकावटूं साम्हूं अची रहियूं आहिनि त उन्हनि खे ट्रांसपोर्ट न पई मिले ऐं साॻे ई वक़्तु जेके ॻोठ पाणीअ हेठि आयल आहिनि उन्हनि जा माण्हू केतिरे ई तइदाद में माण्हू जेके आहिनि उहे ॻोठनि अंदरि फाथल आहिनि पर उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ कंहिं बि क़िस्म जा उपाउ न पिया वरिता वञनि जंहिं सबबि इहो ख़ुदशा ज़ाहिर कया पिया वञनि त माण्हू घरनि जे छितियुनि ते सामान रखण ते मजबूर थी विया आहिनि, घरनि जे छितियुनि ते पाण माना पनाह वठण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त जिन ॻोठनि में पाणी दाख़िल थियो आहे उन्हनि में सवे जेके जायूं आहिनि उहे ड्रही पट पइजी वियूं आहिनि। जी ठीक है फतह शेख, मेहरबानी अवां जी। फतह शेख दादू जी सूरत हाल के हवाले से ॿुधाए रहियो हो। जैकबाबाद ज़िले के ठुल ऐं गढ़ी खैरो तालुकनि में बरसात मुतासिर इलाक़नि में अञा बि 2 खां 3 फुट पानी बीठल है पर इंतजामिया मुतासिरन का स्कूल खाली कराइंदे कैन बाईपास से कुछ रिलीफ कैंप्स में तरसाए छॾियो है जिते खाद खुराक की फ्राहमी भी बंद है। इन ते वधीक ॻाल्हायूं था। जैकबाबाद मां अब्दुल गनी खोसो असां सां टेलीफोन ते मौजूद है। जी अब्दुल गनी खोसो, आम ॿुधाइजो कहिड़ा इलाइक़ा आहिनि जैकबाबाद जा जिते हिन वक़्त भी पानी जेके आहिनि पानी जे घेरे हेठि आहिनि ऐं इंतिज़ामिया पारां कहिड़ा उपाउ वरिता पिया वञनि? जी बिल्कुल तारा बरसात जेके शाखन ऐं वाहन के जेके गारा लगा उनखां पोइ सैलाब जी जेका सूरत हाल थी वई उनखां पोइ जेको जैकबाबाद ज़िले जी जेका 80% जेका इलाइक़ो आहे उहो पाणी में बुॾी वियो। जॾहिं त बरसातनि ऐं वाहन जे जेके कटनि खां पोइ जेको आहे जैकबाबाद ज़िले जो जेको 90% ज़रात आहे उहो बि तबाह थी वियो आहे। हिन वक़्तु जेके ॾालक जी जेका आबादी
आहे उहा मुतासिर थी आहे। ज़िले इंतज़ामिया पारां जेके आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे बेयार मददगार पंहिंजे मदद आहार जेके आहिनि रोडनि ऐं शाखनि जे कपड़नि ते जेके पनाह वठण ते मजबूर थियल आहिनि। पर ज़िले इंतज़ामिया पारां सिर्फ़ु नाले मात्र जेके आहिनि 1 खां 2 कैम्प जेके आहिनि जेकाबाद जे बाईपास ते क़ाइमु कया विया, उन बावजूद बि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जो खाधो बि जेको आहे बंदि कयो वियो आहे। पर अॼु ताईं बि उन्हनि खे जेको आहे ख़ासि खुराक वारो जेको मामिलो आहे उहो ज़िले इंतज़ामिया पारां उन्हनि खे न पियो मिले। ऐं जेके जेकाबाद जा मुख़िर हज़रात आहिनि जंहिंमें जेको हिंदू बिरादरी थियो, सिख बिरादरी थियो ऐं जेके मुस्लमाननि जेके मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं थियूं उहे जेके आहिनि उहे ख़ासि खुराक तयारु करे उन्हनि खे पहुचाइनि था। पर ज़िले इंतज़ामिया उन्हनि जी वाह न की आहे। इन हवाले सां जेको बरसाति में जेको जेकाबाद ज़िले में जेको आहे इंतिहाई जेको आहे वॾो नुक़सानु थियो आहे। 20% जेके आहिनि जेके चौपायो माल आहे उहो बि मरी विया आहिनि। पर इंतज़ामिया जो जेको बि किरदारु आहे उहो मुतासिरनि जे वाहर करण में जेको आहे उन्हनि खे मदद करण में जेको आहे ज़ाहिर नथो थिए। सिर्फ़ु जेके आहिनि कागज़ी कार्रवाइनि ताईं जेको आहे हिन वक़्तु ताईं जेके आहिनि 4 करोड़ 70 लख वधीक जेको आहे बजट ज़िले इंतज़ामिया पारां कढायो वियो आहे। पर उन बावजूद बि जेके मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके माण्हू वेठा आहिनि उहे ज़िले इंतज़ामिया जे इन अमल जे ख़िलाफ़ उहे उन्हनि एहतिजाज बि कयो, उहे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। त असांखे जेको आहे ज़िले इंतज़ामिया पारां का बि वाहिर न थी आहे। जॾहिं त जेकाबाद जी मुख़्तलिफ़ जेके तालको गड़ी फेरो थियो ठुल थियो आहे, जेकाबाद जा जेके पसगिरदाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि हिन वक़्तु जेके 2 खां 2.5 फुट जेको आहे पाणी बीठल आहे। उहो माण्हू जेके आहिनि उहे बेजार मददगार उन्हनि माण्हुनि जो बि इहो चवणो त असांजो जेको ख़रीफ़ वारो जेको फ़सुलु आहे उहो तबाह थी आहे। पर उन बावजूद बि ज़िले इंतज़ामिया पारां या जेके आहिनि सिंध सरकार पारां पाणी जेको निकाल करण वारो सिस्टम आहे उहो बहाल न थी सघियो आहे। जंहिं सबबु जेको आहे उहे हाणे ख़दशो ज़ाहिर कनि था त असां जेको ॻोठनि मां पाणी निकाल करायो वञे ऐं जेको आहे असांजे घरनि मां पाणी ख़तमु थिए त असां जेको आहे पंहिंजे वथाणनि ते वञी करे उते जेको आहे रिहाइश कयूं। उन्हनि इहो बि ॿुधायो त जेके रबी वारो जेको फ़सुलु हाणे जेको आहे 15 ॾींहंनि खां पोइ जो सीज़न अचण वारो आहे, जेको पाणी निकाल थींदो त असां जेके आहिनि पंहिंजा ज़मीन वञी आबाद कंदासीं। पर उन बावजूद बि जेको आहे ज़िले इंतज़ामिया सिर्फ़ु कागज़नि ताईं महदूद आहे, उन्हनि जो को बि किरदारु साम्हूं न अची सघियो आहे। जी ठीक है अब्दुल गनी खोसो, मेहरबानी अवां जी। अब्दुल गनी खोसो ॿुधाए रहियो हो जेकबाबाद जी सूरत हाल जे हवाले सां जेकबाबाद ज़िले जे ठुल ऐं गड़ी खैरो तालुकनि में बरसाति मुतासिर इलाइक़नि में अञा बि 2 खां 3 फुट पाणी बीठल आहे। पर इंतज़ामिया जेकी आहे उहा बेवस बणियल आहे। इंतज़ामिया पारां हिन वक़्त ताईं इन मुतासिरनि जी का सार लधी वई आहे ऐं नई पाणी निकाल करण लाइ के जोगा उपाउ वरिता पिया वञनि। आंखे इब्राहिम नाज़रीन दादू वेझो भान सैदाबाद जे सिम नाले के लॻल घारे जे पाणी 18 किलोमीटर फ़ासिले ते जोही भान लिंक रोड ते मोरी खे टोड़े छॾियो, जंहिं सबबि 3 यूसीज़ जेके 3 यूसीज़ आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। ऐं अहिड़ी सूरत हाल ॾिसंदे दादू शहर खे बचाइण लाइ शहरनि पंहिंजी मदद पाण तहत ई बाईपास वटि रिंग बंद जो कमु शुरू करे छॾियो आहे। भान सैदाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि ॿोॾ वारी सूरत हाल बरक़रार आहे ऐं सिम नाले ऐं MNV ड्रेन खे 0 पॉइंट वटां लॻल घारे खां पोइ पाणी शहर भरिसां बाईपास ते रिंग बंद सां टकराइजी वियो। मंछर ढंढ जे पाणी भान सैदाबाद शहर जे गेड स्टेशन खे बि ॿोड़े छॾियो आहे। गेड स्टेशन में 5 फुट ताईं पाणी बीहजी वञण सबबि 8 फीडर्स बंद थी विया आहिनि। शहर के बिजली की फ्राहमी भी मुअत्तल है। पाक फौज टेक्निकल टीम तरफां गेड स्टेशन में रखियल मशीनरी तोड़े ॿियो सामान महफ़ूज़ करण जो कम जारी है।